टंडे आदम में सकाफत खाते जे सहकार सां क्लासिकल रागी उस्ताद मंजूर अली खान जी 40वीं वरसी जे हवाले सां तकरीब कोठाई वई, जंहिंमें नाले वारनि रागियनि सुरनि जी वरखा करे खेस भेटा पेश कई। सिंध जे अमर रागी उस्ताद मंजूर अली खान जी 40वीं वरसीअ जे हवाले सां मेराण हिस्टोरिकल एंड कल्चरल वेलफेयर सोसाइटी पारां सिंध जे सकाफत खाते जे सहकार सां तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें अदीबन, सहाफ़ियनि ऐं रागियनि शिरकत कई। उन मौके ते असगर अली ख्वाजा, अली अकबर दुरानी, नादर अली खान ऐं ॿियनि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त उस्ताद मंजूर अली खान गायकीअ जो नफ़ीस आवाज़ हो ऐं खेसि क्लासिकल मौसीक़ीअ सां मोहबत हुई। हुन सिंधी राग जी जेका ख़िदमत कई उन ते खेनि फ़ख्रु आहे। ऐं टंडो आदम जेको आहे उहो उस्ताद मंजूर अली खान जे करे ई सुञाणप थींदी। केरु चवंदो बा तव्हां किथे जा आहियो, चवंदा बा टंडो आदम, बा उस्ताद मंजूर अली खान जेको। हा बाबा। हुननि चयो त उस्ताद न रुगो क्लासिकल राग जो बादशाह हो, पर उन ॿियूं बि केतिरियूं ई सिन्फूं ॻायूं। जन्म सांदो केर मयारो यार कलाम सां संदसि निज क़ौम परस्त हुअण जो सबूत मिले थो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।